अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। 13 सिपारे सूरत इब्राहिम जी हिकिड़ी आयत अवांजे साम्हूं तिलावत कई वई आहे। इन आयत में अल्लाह ताला हिकिड़ो मसलो सम्झाइण जे लाइ हिकु अजीब ऐं ग़रीब मिसाल बयानु फरमायो आहे। क़ुरान मजीद में केतिरनि जायुनि ते अल्लाह से मिसाल ॾिना, छो त मिसाल सां जेका ॻाल्हि बयानु थींदी आहे उहा जल्दी सम्झ में ईंदी आहे। जंहिं नई सूरत में अल्लाह ताला तौहीद जो मसलो बयानु करण जे लाइ हिकिड़ो मिसाल बयानु फरमायो। फरमाई मसलुल्लज़ीन कफ़रू बिरब्बिहिम आमालुहुम करमाद। अल्लाह से फरमायो मुशरिक जे पूरी ज़िंदगी जी इबादत, उन जूं नेकियूं, उन जा अमाल साले छार ऐं वारीअ जे दड़े वांगुरु अथव। इश्तद्दत बिहि रीहु फी यौमिन आसिफ, जीअं छार जो दड़ो वारीअ जो दड़ो पियो हुजे, ओचितो जो तेज़ हवा आई, हवा जो सख़्तु झोलो आयो त वा छार ऐं वारी ज़रा ज़रा थी वई। अल्लाह से फरमायो मुशरिक जे पूरी ज़िंदगी जी इबादत, उन जूं नेकियूं, उन जा अमाल साले इन छार ऐं वारीअ जे दड़े वांगुरु अथव। जीअं छार जो दड़ो वारीअ जो दड़ो हवा जे करे ज़रा ज़रा थी वियो, मुशरिक जे पूरी ज़िंदगी जी इबादत, उन जूं नेकियूं, उन जा अमाल साले इसराफील जे फूक सां ज़रा ज़रा थी वेंदा। क़यामत जे ॾींहुं अमाल नामे में हिकिड़ी बि नेकी न हूंदसि। वरी आड़े सिपारे सूरत नूर में अल्लाह ताला इहो ई मसलो सम्झाइण जे लाइ वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झायो। फरमाई वल्लज़ीन कफ़रू आमालुहुम कसराबिम बिकियह। अल्लाह से फरमायो मुशरिक जे पूरी ज़िंदगी जी इबादत, उन जूं नेकियूं, उन जा अमाल साले रुञ वांगुरु अथव। सख़्त गर्मी हुजे, टाक मंझंदि जी हुजे, हिकिड़ो उञारो ऐं प्यासो माण्हू कंहिं बयाबान ॾे वञे पियो त परे खां पाणी जा तलाव ॾिसण में आयसि। ईअं रोड ते बीहबो आहे नी त परे खां पाणी ॾिसण में ईंदो आहे, या को बयाबान हुजे जीअं सिबी वारो इलाइक़ो, ईअं रोड ते बीहंदो त रुॻो तव्हांखे पाणी ॾिसण। यहसबुहु ज़मआनु माआ, उञारे ऐं प्यासे माण्हू ईअं सम्झो त शायदि पाणी आहे, पर हत्ता इज़ा जाअहू लम यजिदहु शैया, वेझो जो आयो त पाणीअ जो ढुक बि कोन हो, उञ में तड़पी तड़पी मरी वियो। अल्लाह से फरमायो मुशरिक जे पूरी ज़िंदगी जी इबादत, उन जूं नेकियूं, उन जा अमाल साले इन रुञ वांगुरु अथव। जंहिंखे प्यासो माण्हू पाणी पियो सम्झे, पर हक़ीक़त में पाणी हुयो कोन। ही वीचारो भी खुश पियो थो थी त मां निमाज़ूं भी पढ़ां थो, तिलावत भी कयां थो, ज़िक्र भी कयां थो, दुरूद भी पढ़ां थो, मीलाद भी मल्हायां थो, पर क़ुरान तू फवजदल्लाह इंदहू फवफ़ाहु हिसाबा। क़यामत जे ॾींहुं जॾहिं इन जी अल्लाह जे आॾो पेशी थींदी, इन जो हिसाब किताब जो वरितो वेंदो त शिरक जे करे सारा अमल चट थी वेंदसि। साम्हूं अमाल नामे में हिकिड़ी बि नेकी न हूंदसि। अञा न सम्झाई। वरी 17 सिपारे सूरत हज में
अल्लाह ताला इहो ई मसलो बयान करण जे लाइ वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झायो। फरमाई वमन युश्रिक बिल्लाह फकअन्नमा खर्र मिनस समा। अल्लाह से फरमा जमा रब जी ज़ात सां ॿिए खे भाईवार बनायो। सिर्फ़ ज़ुबान सां ईअं चई त रब बि रब आहे, पर ही पीर फ़कीर बि घटि कोन्हनि, ही बि कमाए सुता आहिनि। अल्लाह हिननि खे बि पंहिंजो कुझु वंड ॾिनो आहे, असांजी ॿुधे कोन थो, पीरनि फ़कीरनि जी मोटाए कोन थो। क़ुरान तो फरमाए ईअं चयो फकअन्नमा खर्र मिनस समा, ॼण त आसमान खां हेठि किरी पियो। हेठि जो किरियो त ॿूटियूं ॿूटियूं थी वियो, ज़रा ज़रा थी वियो। फतख्तफु तैर, पोइ कांव बाज़ गिजूं कुता ॿिला उन जे ॿूटिन ऐं हॾनि खे चूसे खाई विया। बाक़ी जेके ज़रा बचसि औ तवी बिहि रीह, हवा जो आई त बाक़ी ज़रा बि उॾामी वियसि। अल्लाह से फरमायो जमा रब जी ज़ात सां ॿिए खे भाईवार बनायो, ॼण आसमान खां हेठि किरी ईअं तबाह ऐं बर्बाद थी। अञा न सम्झाई। वरी 20 सिपारे सूरत अनकबूत में अल्लाह ताला इहो ई मसलो सम्झाइण जे लाइ वरी हिन नमूने सां मिसाल ॾेई करे सम्झायो। फरमाई मसलुल लज़ीन इत्तख़ज़ू मिन दूनिल्लाहि औलिया कमसलिल अनकबूत इत्तख़ज़त बैता व इन औहनल बुयूत लबैतुल अनकबूत। अल्लाह से फरमा जेके मां रब खे छॾे करे ॿियनि खे पुकारनि पिया, ॿियनि खे था पंहिंजो माबूद ऐं मुश्किल कुशा सम्झनि, उन्हनि जो मिसाल कोरियड़े जे घर वांगुरु अथव। जीअं कोरियड़ो छपर में छन में कमरे जी कुंड में ॼार ठाहींदो आहे, तानी ठाहींदो आहे, पोइ उन जे ॼार में केॾीमहिल मक्खी फासंदी, केॾीमहिल मच्छर फासंदो, केॾीमहिल को जीत फासी पवंदो, केॾीमहिल इहा वॾी ॾेंबूरी खखर बि उन जे ॼार में फासी पवंदी आहे। अल्लाह से फरमायो जेके मां रब खे छॾे करे ॿियनि खे पुकारनि था, उन्हनि जो मिसाल कोरियड़े जे घर वांगुरु अथव। जीअं कोरियड़ो ॼार ठाहे मक्खी खे मच्छर खे फासाईंदो आहे, ईअं हिन बि अल्लाह वारनि जे क़ब्रुनि जे मथां किरोड़नि जा कुबा ठाहे हिननि ग़रीबनि मिस्कीननि खे फासाइण जी कोशिश कई आहे। ही बि अल्लाह वारनि जे क़ब्रुनि ते किरोड़नि जा ख़र्च कंदा, टाइल लॻी वेंदी, मार्बल लॻी वेंदी, अजीब अजीब क़िस्म जा शीशा लॻी वेंदा, 50,000 जूं चादरूं अचे क़ब्रुनि ते रखंदा, रंगीन रंगीन झंडियूं लॻी वेंदियूं। जीअं कोरियड़ो ॼार में मक्खी खे मच्छर खे फसाईंदो आहे, ही बि अल्लाह वारनि जे क़ब्रुनि जे मथां किरोड़नि जा ख़र्च करे हिननि ग़रीबनि मिस्कीननि खे फासाइनि पिया। सम्झो था या सभु प्लास्टिक जा माण्हू वेठा सम्झो था। मां तव्हां खां पुछां थो, किरोड़ रुपया जो 2 किरोड़ ख़र्च कजनि दरगाह ते जे क़बर ते, इन खां इहे पैसा ग़रीबनि मिस्कीननि खे घर ठाराए ॾींदनि, सवाबु साईंअ खे मिले। साईं बुज़ुर्ग खे इन में वधीक सवाबु आहे या उते क़बर ते खपे? 50,000 जूं चादरूं असांजा वज़ीर ऐं गवर्नर क़ब्रुनि ते वञी रखंदा आहिनि। अड़े ज़ालिमो, इहे चादरूं इहे लटा कपिड़ा ग़रीबनि खे वठी ॾियो त उन खां वधीक सवाबु अथव। असांखे ताक़त न आहे जो पंहिंजे मुर्शिद जे मथां कुबो ठारायूं। साईं अमरोटी, साईं आलेजी वारा, साईं ॿिए वारा, असांखे ताक़त आहे, पर असांजो अक़ीदो आहे त असांजो नबी बि हिकिड़ो, त नबी साईं जो रोज़ो मुबारक बि हिकिड़ो। जीअं नबी साईं जे नबूवत में को शरीक न आहे, त क़यामत ताईं मोहम्मद मुस्तफ़ा जे रोज़े में बि को शरीक न आहे। नबी बि हिकिड़ो, त नबी साईं जो रोज़ो बि
हिकिड़ो मां त वाइज़नि में चवंदो आहियां त असांजो देवबंदी बि हिकिड़ो शहर आहे, बरेली बि हिकिड़ो शहर आहे। बरेली उहे बि सुन्नी, असां बि देवबंदी बि सुन्नी, उहे बि हनफी, असां बि हनफी, उहे बि कादरी, असां बि कादरी। 40-50 साल थी विया आहिनि। असां देवबंदियुनि जो वफ़ाक़ आहे, उनजो नालो आहे वफ़ाक़ुल मदारिस। हुननि जो जेको वफ़ाक़ आहे उन्हनि जो नालो आहे तंज़ीमुल मदारिस। किताब सभु साॻा, सर्फ़, नहव, मंतिक़, फ़लसफ़ो, हदीस, उसूल हदीस, फ़िक़्ह, उसूल फ़िक़्ह, तफ़सीर बैज़ावी, तफ़सीर जलालैन, जेको असांजे मदरसे में पढ़ायो थो वञे। बरेली हज़रात बि उहो साॻियो निज़ाम पढ़ाईंदा। पोइ हेॾो इख़्तिलाफ़ आहे छो? सम्झो था न, हेॾो जहिड़ो छाजो आहे जो भल सड़न कटरू असां मीलाद मल्हाईंदासीं। तव्हां मीलाद मल्हाईंदो, असांखे साड़ थींदो। नबी साईं जे विलादत जी ख़ुशी कंहिंखे न आहे, पर नबी साईं जे विलादत जे ॾींहुं 8 या 9 या 12 रबीउल अव्वल ते सॼो ॾींहुं मस्जिद में वेही क़ुरान मजीद पढ़िजे, शुक्राने जा नफ़िल पढ़जनि, दुरूद पाक पढ़िजे। नबी साईं जे ईसाले सवाब जे लाइ तव्हां ख़ैरात कयो, ग़रीबनि मिसकीननि खे लटा वठी ॾियो, ग़रीबनि मिसकीननि खे घर ठाराए ॾियो। इन तारीख़ ते ऐलान कयो, ॿुधायो इन में अलाह जो नबी ख़ुशि थींदो। इहो मीलाद सही आहे या मीलाद इन नमूने सां मल्हाइजे जो सॼो ॾींहुं शहर में नाच कजे, न निमाज़, न क़ुरान जी तिलावत, मज़ाक, मस्करी। तव्हां ॿुधायो त मीलाद मल्हाइण जो सही तरीक़ो कहिड़ो? हुननि खे पंहिंजे मुंहं सां सम्झायो त सही, पर पंहिंजा बि उन्हनि खे झलनि था। मुफ्ती अब्दुल रहीम सिकंदरी उनजे पुट उन्हनि खे झलियो आहे त इहो नाच न कयो, असां ते माण्हू था खिलायो। भला साईं सजंग साईं कंडियारे वारे केॾी महिल मीलाद में नाच कयो आहे का जिमरा? हीअं भेणा ही तव्हां छा पिया कयो? जीअं शीयनि जा ज़ाकिर असांजे जोगियुनि खे पिया माराइनि, उन्हनि जा मथां ई सीना पिया फाड़ाइनि, पाण रुॻो आस्ते धकु हणंदा। ही बि ईअं ॿियनि खे पिया नचाइनि, पाण चवनि था नचनि। सही थो चवां या ग़लति? ही इख़्तिलाफ़ आहे छो? किताब साॻा, हदीस, उसूल हदीस, फ़िक़्ह, उसूल फ़िक़्ह, तफ़सीर बैज़ावी, तफ़सीर जलालैन, जेके असां पिया पढ़ायूं मदरसे में, इहे साॻा किताब पिया पढ़ायूं। पोइ हेॾो इख़्तिलाफ़ छो, हेॾो जहिड़ो छो थी वियो आहे? इहे सभु हेठां तव्हां वटि जाॻा पिया कराइनि। तव्हां वॾा सभु गॾिया वेठा। 1974 में 7 सेप्टेम्बर ते भुट्टे साहिब जी हुकूमत हुई, ख़त्म नबूअत जो मसइलो। उन वक़्त में सभु गॾु आहे। शाह अहमद नूरानी मरहूम वीचारो, मुफ्ती महमूद, प्रोफेसर अब्दुल गफूर, ही जमायत इस्लामी, जमायत अहल हदीस, ही बरेलियुनि जा सभु अॻवान। हाणे मौलाना सां गॾु अलामा अवैस अहमद शाह नूरानी, उहो मौलाना सां गॾु आहे। तव्हांखे छा थी वियो आहे भेणा जो निहारियो था त अखियूं फोटारे था निहारियो, असां अचूं था त मुंहुं ॿिए पासे था कयूं? ही ॻाल्हि छा आहे? भला इहो नाच जेकर सवाब हुजे हा त साईं सजंग साईं नाच करे हा नी सभ खां पहिरीं। तव्हां आवाम खे सवाब जी ज़रूरत आहे, हिननि मौलवियुनि ऐं पीरनि खे सवाब जी ज़रूरत न आहे छा? पीर करमुल्लाह इलाही, साईं हुसैन शाह कंबर वारो, गुल मोहम्मद शाह बुखारी, भला उहे नाच कंदा, उहे झिमरियूं हणंदा? बाबा इहो ग़लति आहे। हू बि सम्झनि था, तव्हांखे बि सम्झाइनि था त इहे कम ग़लति न कयो, पर तव्हां बि ज़िद में हो। भल सड़न कटरू मीलाद मल्हाइबो। मीलाद हिन नमूने सां मल्हाइबो, सॼो ॾींहुं पाक जाइ ते वेही करे अलाह ऐं अलाह जे रसूल जी तारीफ़ कई, नबी साईं जो शान, नबी साईं जी सीरत, तौहीद बयानु कई। अलाह वारनि जे मथां
बाबा असांजे किताबनि में लिखियो पियो आहे त कबर ते मेणबती न ॿार, कबर ते अगरबत्ती ॿारण जी इजाज़त न आहे, कबर ते ॾीए ॿारण जी इजाज़त न आहे, कबर में पकी सिर जेका बाहि जी पकल आहे उहा कबर में इस्तेमालु न कयो। किथे कलर आहे सिम आहे उते बि सीमेंट जे ब्लॉक हणण जी तव्हांखे इजाज़त न आहे, छो त सीमेंट बि बाहि सां ठही करे तयारु थो थिए। उते बि काठ जा ताक लॻायो, बांस जूं लकड़ियूं ऐं तव्हां सर लॻायो, बाक़ी सीमेंट जे ब्लॉक लॻाइण जी तव्हांखे कबर में इजाज़त न आहे। इन जे करे कबर वारे खे तकलीफ़ थींदी आहे। या तव्हां ख़ैर ख़्वाही उन्हनि सां नथा कयो, उन्हनि सां दुश्मनी था कयो। शेख सादी रहमतुल्लाह अलैह हिकिड़ो वाक़ियो लिखियो आहे। हिकिड़ो वॾेरे जो पुटु, ॿियो ग़रीब जो पुटु, ॿई आया कब्रस्तान में। वॾेरे जे पीउ जी क़बर पकी टाइल मार्बल गुंबद ठहियल हुजे, हुन ग़रीब मिसकीन जे पीउ जी क़बर कची गारो बि लॻल न हुजेसि त वॾेरे जे पुट हुन ग़रीब जे पुट खे चयो, फलाणा बाबो जीअं जेरो हुयो त सरदार हुयो, मरण खां बाद बि कब्रस्तान में सरदार लॻो पियो। टाइल मार्बल गुंबद ठहियो पियो आहे, तुंहिंजे पीउ जे क़बर खे त गारो बि कोन्हे। त हुन ग़रीब वॾेरे जे पुट खे जेको जवाबु ॾिनो उहो सोन जे पाणी जे लिखण जे क़ाबिल आहे। उन ग़रीब चयो, रब वटि इंसाफ़ आहे, क़यामत जो ॾींहुं थींदो, रब जे तरफ़ां आर्डर थींदो, उथो फैज़ा गुम बिसाहिर। जेके बि माण्हू क़ब्र में सुतल हूंदा सभु क़ब्र मां ॿाहिरि निकिरी ईंदा। मुंहिंजे अबे जे मथां ॿ टे ॿुट मिटीअ जा हूंदा, यकदम उहा मिटी परे करे वञी जन्नत में पहुचंदो। तुआरो पिणे 500 साल पियो हाली कुबे खे ठाही, हाली 500 साल जेसिताईं इहा टाइल या मार्बल इहो सीमेंट इहो सरियो टुटे तेसिताईं बाबो वञी जन्नत में पहुचे। सो बाबा इन्हनि ॾोह कहिड़ो कयो अलाह वारो जो इन्हनि जे मथां एॾा कुबा था ठारायो, इन्हनि वॾनि ॾोह कहिड़ो कयो आहे। इन टाइल ऐं मार्बल जी कुबनि जी उन्हनि खे ज़रूरत आहे छा? उन्हनि खे तव्हांजे दुआउनि जी ज़रूरत आहे। मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह ख़त्म नबूअ जा वॾा अमीर आहे। पोइ मदीने पाक विया। उन ज़माने में गुरबत हूंदी, मिसकीनी। मदीने में ईद 70 खां पोइ तेल निकितो आहे, पोइ उते पैसो थियो आहे, न त अॻे गुरबत आई। मौलाना मोहम्मद अली जालंधरी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, असां मदीने में मानी खाधीसीं त हिकिड़ो ॿार हुयो मदीने जो, असांखे चई त इहा मानी जेका बचाई अथव या मूंखे जो मां बुखायल। मौलाना फरमायो, मुंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो त मदीने जो ॿार असांजी ओभर खाए, इहो मुनासिब न आहे। फरमायूं, पुट वेह त असां तुंहिंजे लाइ ॿी मानी था घुरायूं। उन जे लाइ ॿी मानी होटल तां घुराईसीं, उन नंढड़े खे मानी खाराईसीं। मौलाना मोहम्मद अली फरमाए थो, मां उन नंढड़े ॿार खे चयो, पुट जेकर तूं असां सां पाकिस्तान हलंदे, तुंहिंजे टिकेट जो ज़िम्मो असां ते, तुंहिंजे तालीम जो ज़िम्मो असां ते, तुंहिंजे रोज़गार जो ज़िम्मो असां ते, तुंहिंजे शादी जो ज़िम्मो असां ते। त उन नंढड़े ॿार मदीने वारे रोई करे चयो, मौलाना तव्हांजे पाकिस्तान में तालीम जो मसइलो बि हल थी वेंदो, रोज़गार जो मसइलो बि हल थी वेंदो, शादी जो मसइलो बि हल थी वेंदो, पर तव्हांजे पाकिस्तान में हर रोज़ो किथे मिलंदो? नबी साईं जे रोज़े ॾे इशारो करे चई, मौलाना तव्हांजे पाकिस्तान में अहिड़ो रोज़ो आहे त मौलाना जे अखियुनि में पाणी अची वियो। रोई करे चई, पुट असांजे पाकिस्तान में हर शइ मिली वेंदी, पर अहिड़ो रोज़ो पाकिस्तान में किथे मिले? अॼोके दौर जो को मौलवी हुजे हा, चया बाबा हलिया त तोखे होत खान मशहूरी जे ॻोठ में बि नबी साईं जे रोज़े जहिड़ो रोज़ो ॾेखारे, मातली में भी नबी साईं जे रोज़े मुबारक जहिड़ो रोज़ो, कंबर में भी नबी साईं जे रोज़े मुबारक जहिड़ो रोज़ो, लाड़काणे रहमतपुर में पीर मिठा साईं जे क़ब्र ते भी नबी साईं जे रोज़े मुबारक जहिड़ो रोज़ो,
वरी रहमतपुर में मशहूरी साईं जे कब्र ते बि नबी साईं जे रोज़े मुबारक जहिड़ो रोज़ो। हाणे त कंडारे वारा बि तयारी पिया कनि त साईं सोना साईं जे कब्र ते नबी साईं जे रोज़े जहिड़ो रोज़ो ठाहिबो। मुक़ाबिलो नबी साईं, मुक़ाबिलो नबी साईं। अड़े बाबा ईअं न कयो, ज़िद न कयो, नबी जहिड़ो केरु थींदो? मां तव्हां खां पुछां थो, नबी साईं जहिड़ो केरु थींदो? मां थुक उछालां, मौलवी थुक उछलाए, पीर थुक उछलाए, माण्हू नफ़रत कंदा। पर मोहम्मद मुस्तफ़ा जे वात मुबारक मां जेको पाणी निकिरे, अबू बकर सिद्दीक़ जे खुड़ी खे लॻे त नांग जो ज़हर ख़तम, हज़रत अली से जे अखियुनि में पए त अखियुनि जो सूर ख़तम। खारे खूह में मोहम्मद मुस्तफ़ा जे वात मुबारक वारो पाणी पए थो, उन खूह जो पाणी माखीअ जी मिसरी खां वधीक मिठो थी वञे। नबी जहिड़ो केरु थींदो? नबी साईं वुज़ू फरमाईंदा, पोइ जेको पाणी तस में पवंदो तगारी में, साहबा उहो पाणी हारींदा कोन, उहो पाणी पी छॾींदा, पंहिंजे जिस्म खे लॻाईंदा, छो त मोहम्मद मुस्तफ़ा पाक आहे। त नबी से जे जिस्म मुबारक खे जेको पाणी लॻी करे हेठि किरे, उहो पाणी बि। हाणे को मौलवी को पीर वुज़ू करे पोइ थुकूं खंगारा कर तस में उछलाए त उहो पीअंदव छा? त साईंअ जो आहे पाणी। ऐं माण्हू ईअं कनि था, को पीर साहिब वुज़ू थो करे, हथ थो धोए, थुकूं ऐं खंगारा उछलाए थो त मुरीद उन पाणी ते विढ़नि। हिकिड़े जलसे में विढ़ी पिया, चो साईंअ खे मां दावत ॾिनी आहे, लख रुपया मां ख़र्च कयो आहे, इहो थुकुनि वारो पाणी मां पीअंदुसि, तूं छो थो पीउ? पंहिंजे पीर ऐं मुर्शिद खे नबी जो दर्जो ॾींदव छा ज़ालिमो? असां इहो था झलियूं त पंहिंजे पीर मुर्शिद खे, मौलवी खे नबी जो दर्जो न ॾियो। नबी जहिड़ो केरु थींदो? साहबा फरमाईंदा, साईं जन जंगल में कज़ा हाजत जे लाइ वेंदा त वण पाण ई पटिजी वञी नबी साईं जे चौबास ओट कंदा। जॾहिं साईं जन पंहिंजी कज़ा हाजत पूरी करे वापसि ईंदा, साहबा फरमाइनि था, असांखे उते का शइ नज़र में न ईंदी, नबी साईं जे बतन मुबारक मां जेका शइ निकिरंदी, ज़मीन हुनखे जज़ब करे छॾींदी। असांजो उते वेंदासीं त रुॻो ख़ुशबू ई ख़ुशबू हूंदी। नबी जहिड़ो केरु थींदो? नबी साईं सिंगी छोड़ाई, रत कढराइबो आहे प्याले में। हिकिड़े साहबी हज़रत ज़ुबैर खे फरमायूं, ही कंहिं पाक जाइ ते हारिया। साहबी छा कजो, सॼो साईं जन जो खून मुबारक पी चई। उन वक़्त खां वठी उन जे वात में ख़ुशबू हूंदी। साहबा फरमायो, ज़ुबैर तो छा खाधो आहे जो तुंहिंजे वात में एॾी ख़ुशबू? चई, मां का शइ खाधी कान्हे का, मां मोहम्मद मुस्तफ़ा जो खून मुबारक पीतो आहे। साईं जन खे अर्ज़ु कयोसीं, हज़रत ज़ुबैर तव्हांजो खून मुबारक पीतो आहे? साईं जन घुराइसि, फरमायूं, छो पुट, मां तोखे चयो त हीउ खून हारिया कंहिं पाक जाइ ते, तो पीतो छो? चईसीं, पाक खून, ख़ुशबूदार खून, मुंहिंजी दिलि न पई चए त मां हिन खून खे हारियां, इन जे करे मां पी छॾियुमि। नबी साईं फरमायो, जंहिंजो अक़ीदो ईमान सही हूंदो, मोहम्मद मुस्तफ़ा जो खून उन जे जिस्म में हूंदो, जहन्नम जी बाहि त पंहिंजी जाइ ते, पर जहन्नम जो दूंहों बि टच न थींदुसि, छो त नबी बि पाक, त नबी साईं जो खून मुबारक बि। हाणे को मौलवी को पीर का रत गड़ी निकिरेसि, पोइ रत कढे तो हो पियो त साईंअ जो रत आहे, चरिया हो छा? ओ मकली में हिकिड़े पीर साहब वात मां थुक कढी टिश्यू पेपर में उछलाई त हिकिड़े मुरीद उहो टिश्यू पेपर थुक समेत उगरे वियो। ही क़ुरान पियो आहे मुंहिंजे साम्हूं, मां कूड़ थो ॻाल्हायां। असांजो दोस्त आहे हुते हिकिड़ो कामरेड आहे, ख़ुश्क, उन चयोसीं मूंखां अञा ताईं उल्टी नथी बीहे। मां उनखे चयुमि, कामरेड बि दिलेर हूंदा, मां उनखे चयो त भेण हीउ छा था कयो, हीउ तव्हांजी थुक टिश्यू समेत उगरे वियो आहे, हिनखे झलियो ई कोन।
चई कामरे साहब तोखे कहिड़ी ख़बर जेके रब जो दर छॾे करे असांजे दर ते ईंदा त थुकूं न चटींदा त ॿियो छा कंदा। अड़े बाबा ये पीर परपट तव्हांजे लाइ ईअं था चवनि। तव्हां छा पिया कयो ई पंहिंजे पीर ऐं मुर्शिद खे नबी जो दर्जो ॾींदव छा? सचो नबी 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 जहिड़ो केरु थी। मूसा खे अमर आयो अॻिते न पेर पायो हीअ जाइ पाक आहे जल्दी जुतीअ खे लायो। पर नाले निसाण अर्श खे कई इज़त नसीब अरबी वाह वाह ख़ुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। नबी जहिड़ो केरु थींदो। पुकार रब अरनी वाहिद वराणियो मूसा हरगिज़ तू लन तरानी। मूसा अलैहिस्सलाम तूर जबल ते रब खे अर्ज़ कयो या अल्लाह तुंहिंजे कलाम में एॾो मज़ो आहे त तुंहिंजे दीदार में केॾो मज़ो हूंदो। या अल्लाह मूंखे पंहिंजो दीदार करा। अल्लाह से फरमाया लन तरानी मूसा तूं ॾिसी कोन सघंदे। बाज़ रिवायत में अचे थो रब हज़रत मूसा के फरमा ला तक़रब माल अल यतीम मूसा यतीम जे माल जे वेझो न वञ। रूबरू मां रब जो दीदार रूबरू मां रब जी ज़ियारत रूबरू मां रब सां मुलाक़ात इहो मुंहिंजे यतीम मोहम्मद मुस्तफ़ा जो हक़ आहे। मूसा मुंहिंजे यतीम मोहम्मद जे हक़ जे वेझो न वञ। दीदार लाइ कलीम कई पुकार रब अरनी वाहिद वराणियो मूसा हरगिज़ तू लन तरानी। पर रब खे ॾिठो अखियुनि सां। सचो सुभान अल्लाह। रब खे ॾिठो अखियुनि सां वेही करीब अरबी वाह वाह ख़ुदा जो प्यारो आहे हबीब अरबी। फकान क़ाब क़ौसैन औ अदना क़ुरान तो फमा कमान जा ॿ पासा हिक ॿिए खे एतिरा वेझा कोन्हनि जेतिरो मेराज वारी रात असांजो सुहिणो नबी रब खे वेझो थियो आहे। मा ज़ागल बसर व मा तग़ा क़ुरान तो फमा मोहम्मद मुस्तफ़ा जी अख हटी भी कान थिड़ी भी कान ढव ते रब जो दीदार करे वापसि मोटी आहे। नबी जहिड़ो केरु थींदो। अॼु सूफ़ी था चवनि त असां खां ॾिठे अलाह खे न मञो। तव्हां वटि उहे अखियूं किथे आहिनि जो दुनिया में तव्हां रब खे ॾिसी सघो। रब जो दीदार थींदो जन्नत में। उन जे लाइ बि निमाज़ वारी ट्रेनिंग ज़रूरी आहे। हदीस में अचे थो जेको निमाज़ पढ़ंदो ऐं दिलि जे अखियुनि सां रब ॾे मुतवजो थींदो इन निमाज़ जी बरकत जे करे अल्लाह ताला उन जे इन्हनि ज़ाहिरी अखियुनि में एॾी ताक़त रखंदो जो जन्नती रब खे ईअं पियो जन्नत में ॾिसंदो जीअं चोॾींहं जे चंड खे पिया ॾिसंदा। ऐं सूफ़ी जेके मुंहिंजी फ़क़ीर जे पोयूं आहिनि ही कामरेड क़ौम परस्त इन्हनि जो नज़रियो साॻियो अथव। ये सभु दीन खां बेज़ार मंदरनि में ई तव्हांखे कामरेड ऐं सूफ़ी ॾिसण में ईंदा। मस्जिद में ॾिठा अथव ये कामरेड तव्हांखे ज़ालुनि समेत मंदरनि में ॾिसण में ईंदा। मस्जिद में न ईंदा। इंडिया वेंदा मंदरनि में मके मदीने न वेंदा। भली तव्हां तजुर्बो कयो। इहो दीन बेज़ार टोलो आहे। मुल्हिद उलमा खे जेके गार्जियन गिला कर। हाणे मां तव्हां खां पुछां थो नबी साईं त विया हलिया 1450 साल गुज़री विया। साईं जन दुनिया जो जान छॾे आहे। सहाबा बि विया ताबईन बि विया तब ताबईन बि विया अल्लाह वारा बुज़ुर्ग सभु विया। हाणे असांखे दीन केरु सम्झाए। उलमा असांखे सम्झाईंदा। नबीअनि जा वारिस आलिम आहिनि। ही क़ुरान ही हदीस ही दीन असांखे उलमा सम्झाईंदा। हाणे उलमा खे जो असां गारियूं ॾियूं माना दीन तूं हथु खणूं। तव्हां ॿुधायो जेको आलिमनि खे गारियूं ॾिए उलमा जी गिला करे हिन त सॼे दीन तूं हथु खयो।
ऐं ये कामरेड ये दीन तूं हथ खयूं वेठा आहिनि। साईं GM सैयद पंहिंजे किताब में लिखियो आहे, जीअं ॾिठो मूं साईं GM सैयद ही सभु उनजे कढनि। उन चयो आहे त असांखे मोहम्मद मुस्तफ़ा जी शरीयत फरसूद ऐं बेकार थी चुकी आहे, नबी जे शरीयत जी असांखे ज़रूरत ई कान्हे। साईं GM सैयद पंहिंजे किताब में लिखियो आहे त हीउ हज मुल्लनि जो मेलो आहे। हज ते न वञो, हीउ मुल्लनि जो मेलो आहे। फुज़ूल पैसा था विञायो। हिकिड़ो बि को कामरेड ॾिठो अथव को क़ौम परस्त हज ते वियो हुजे? ये हज जा इनकारी आहिनि। साईं GM सैयद लिखियो आहे त सहाबा जेको जिहाद कयो, इहो जिहाद न, इहो फसाद हो, इहो जबर हो। ही जेके यहूदी ईसाई 70,000 80,000 मुसलमाननि जा बच्चा न्याणियूं औरतूं ज़िबे थी वयूं, चवनि था इहो सही आहे। इहो सही कयो अथनि। सहाबा जेको जिहाद कयो इस्लाम ख़ातिर, एला कलमतुल्लाह ख़ातिर, उहो जबर ऐं फसाद हो। हाणे तव्हां ॿुधायो, जेको आले हक़ उलमा खे गारियूं थो ॾे, उनजी गिला थो करे, सम्झो त इहो इन टोले मां इहो मुल्हिद आहे, इहो दीन खां बेज़ार आहे। मांझी फ़कीर कल शानू कुंभर जे क़बर ते उते चपड़ियूं यकतारा पियो वॼाए। हाणे ज़ाल मरी वियसि, उनजे क़बर ते छो न पियो चपड़ियूं यकतारा वॼाए? बाबा ज़ाल मरी वियसि नी, हाणे उनजे क़बर ते चपड़ियूं यकतारा वॼाया नी। शानू कुंभर जो हिनखे फ़िक्र हुयो चपड़ियुनि यकतारनि जो सवाब पियो पहुचाए, ज़ाल जो फ़िक्र छो न हुयुसि? असां तव्हांखे ॿुधायूं था, आले हक़ उलमा जी जेको गिला थो करे ऐं उन्हनि जी बेदबी गुस्ताखी थो करे, इहो मुल्हिदनि जो टोलो अथव, दीन खां बेज़ार। ऐं सौ सिधो चवनि था त जापान वारा भला, बर्तानिया वारा, अमेरिका, यहूदी उहे भला आहिनि मुस्लमाननि खां। लखे मुसलमान अफ़गानिस्तान में शहीद कयूं, उहे भला, मुसलमान ज़ालिम। सॼो हज़म कयो त असां उलमा जो अदब कंदासीं, एतिराम कंदासीं। जड़ा आहिनि, तड़ा आहिनि, आले हक़ उलमा जी जमात इहा थी। नबी साईं फरमायो, हदीस में अचे थो, उलमा खां पुछी ॾिसो, हक़ वारी जमात उहा आहे जंहिंमें आलम घणा हुजनि। ऐं तव्हां सर्वे कयो, पाकिस्तान त छा पर सॼी दुनिया में तव्हां सर्वे कयो, सभ खां वधीक आलिम तव्हांखे जमियत उलमा इस्लाम आहे। तबलीग जमायत बि असांजी आहे। ख़त्मे नबूवत जो जेके कमु कनि था उहे बि असांजा आहिनि। अज़मत साहबा जे नाले सां जेके कमु कनि पिया उहे बि असांजा आहिनि। जिहाद जो जेको कमु कनि पिया उहे बि असांजा आहिनि। जिथे बि हुजो तव्हां दीन जो कमु कयो, पर तव्हांजी शमूलियत जमियत में हुजे, शामिल जमियत में हुजो। पोइ डॉक्टर हुजो, ताजर हुजो, वापारी हुजो, ऑफिसर हुजो, तबलीग में हुजो, ख़त्मे नबूवत जो कमु कयो, अज़मत साहबा जे नाले सां कमु कयो, इंशाअल्लाह तव्हांखे अजर मिलंदो। जमियत में हूंदो त सभिनी जेके पार्टियूं आहिनि सभिनीनि जो अजर जमियत में मिलंदो। रुगो ख़त्मे नबूवत जो कमु कंदो, हिकिड़ी कुंडी आहे। अज़मत साहबा, सिपाही साहबा जे नाले सां कमु कंदो, इहा बि हिकिड़ी कुंडी आहे दीन जी। जिहाद जो तव्हां कमु कंदो, इहा जिहाद बि हिकिड़ी दीन जी कुंडी आहे। पर जमियत में इहे सभु शयूं, जमियत में हूंदो तव्हांखे सॼी ॼार जो सवाबु मिलंदो। मां तव्हां खां पुछां थो, दरिया में, समुंड में कुंडी उछलाइजे, उनजो वधीक फ़ाइदो या ॼार जो? सॼो आहे। इंशाअल्लाह असां जमियत में हूंदासीं त असांखे ख़त्मे नबूवत जो बि अजर मिलंदो। इंशाअल्लाह असांखे दावत तबलीग जो बि अजर मिलंदो, छो त असांजे मंशूर में आहे। इन्हनि जी हिफ़ाज़त असांजे ज़िम्मे आहे। असांखे अज़मत साहबा, सिपाही साहबा जो जेको कमु करे थो, जमियत में हूंदासीं इंशाअल्लाह उहो बि असांखे अजर मिलंदो। सो अॼु अज़म कयो त इन नेकनि सालनि जी जमियत में हूंदासीं। ॿियो अमल कोन्हे। साईं ॿेर वारा फरमाईंदा हा, सेठ वटि तव्हां कणिक खणी वेंदा हो, पोइ कणिक में के दाणा भॻल, के टुटल, के खाधल, के भितर, के गाॾे वारा दाणा, पर सजन सां गॾु उहे भितर बि खणी वेंदा, उहे खाधल दाणा बि खणी वेंदा। असां गुनाहगार आहियूं, ॾोहारी आहियूं, पर इंशाअल्लाह अक़ीदो ईमान सही हूंदो
नमाज जी पाबंदी हूंदी क़यामत जे ॾींहुं जेकर ही नेक खॼी आहे त पोइ असां बि इन्हनि सां गॾु खॼी वेंदासीं। इन्हनि सां गॾु हुजो, इन्हनि जी गिला न कयो। अल्लाह से को दुआ है अल्लाह ताला तव्हां असांखे दुनिया में बि नेकनि ऐं सालियनि सां गॾु रहाए, आख़िरत जे ॾींहुं बि रब उन्हनि सां गॾु उथारे। जेको मां चयमि अल्लाह से क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। साईं गुल हसन साईं मियां साहब मोहम्मद कासिम वारनि खे त हाणे माना घणा मुबलिक था अचनि हुते, 12-13 मुबलिक ओॾां चांगन में, 12-13 मुबलिक हिते, टाइम मिले कुझु अधु कलाकु 20 मिंट, तंहिंजे करे हिकु हिकु मुबलिक ऐं हर महीने में हिकिड़ो मुबलिक हिते हुजे जुमे ते, ॿियो मुबलिक उते हुजे। जे ॻोठ वारा जुमे जे ॾींहुं पूरो कलाकु सोणे नमूने सां वाइज़ ॿुधनि, हिन में फ़ाइदो थींदो या न? हिकिड़ो मशवरो आहे असांजो त हर जुमे ते, महीने भला हिकिड़े जुमे ते हिकिड़ो मुबलिक हुजे, हिकिड़ो मुबलिक ओॾाई हुजे, हिकिड़ो मुबलिक हिते हुजे। इनशा उन जा तमामु हीअ बि भली शइ आहे, ख़ैरात कजे। पर हिन में अॻलो मूंखे टाइम नथो मिले, असां किथां आया आहियूं, मां हैदराबाद खां वरी राति हैदराबाद वेंदुसि, अधु कलाक में माण्हू छा थो बयानु करे सघे। त इन करे इहो मशवरो भलो आहे। उस्ताद अब्दुल अलीम साहब खे बि मां गुज़ारिश थो कयां, साईं वारा बि वेठा आहिनि, त हर जुमे ते हिकिड़ो मुबलिक, भला महीने में हिकिड़ो जुमो, चइनी ते न, हिकिड़ो जुमो मुबलिक ओॾाई हुजे, चांगनी ॻोठ ॿियो हिते हुजे, ऐं सभु ॻोठ वारा अदब एतिराम सां पूरो कलाकु वाइज़ ॿुधंदा। इनशा उन जा असरात फ़ाइदे वारा थींदा। अल्लाह से को दुआ आहे जेको क़ुर पढ़ियो वियो, ख़ैरात कई वई आहे, इन जो सवाबु जेके बि असांजा वॾड़ा नंढड़ा मर्द औरतूं ख़ुशूसन साईं गुल हसन साहब जो वालिदैन, अल्लाह उन्हनि जे रूहनि खे इन जो सवाबु पहुचाए, उन्हनि जे क़ब्रुनि खे मुनवर फरमाए।